अवां खे ख़बरनि पिया खानपुर मर भरिसां संगावती तकरार तां घर ते हमले में ॿिनि ॼणनि जे मारिजण जा इतलाक आहिनि। पिताफी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे। हिकु धुर शाहनवाज़ पिताफी जे घर ते हमलो कयो। फायरिंग जे नतीजे में ॿिनि ॼणनि जे मारिजण जा इतलाक आहिनि, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे ख़बरनि पिया खानपुर मर भरिसां संगावती तकरार तां घर ते हमले में ॿिनि ॼणनि जे मारिजण जा इतलाक आहिनि। पिताफी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे। तफ़सील मालकुंदासीं खानपुर मर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर साहिल काज़ी खान। जी साहिल, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही खानपुर मार जो गोठ लुडी टोड़ी है, उनमें अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। पिताफी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणो संगावती तकरार हलंदो, उन तकरार सां हिकु धुर जे हथियारबंद शाहनवाज़ पिताफी के घर से हमलो किया है। हमले दौरान ॿिन्हिनि तरफ़नि खां अंधाधुंध फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में जेके इब्तिदाई इब्तिला असांखे मिलिया आहिनि त 3 जेके माण्हू आहिनि उहे मारिजी विया आहिनि। मारिजी विया आहिनि, जेको तालुक आहे उहो ॿुधाए थो वञे त उहे हमले वारा आहिनि। हिकिड़ी धुर जेके हमलो कयो आहे उहे मारिजी विया आहिनि, जॾहिं त जेको आहे सो 3 ॼणा ज़ख़्मी पिणु थी पिया आहिनि। इतला मिलण ते खानपुर मार पुलिस उते वाक़े वारे हंधि जेको आहे सो पहुचण वारी आहे, रस्ते में आहे। जॾहिं त जेके लाश ऐं ज़ख़्मी आहिनि उहे वाक़े वारे हंधि पियल आहिनि। जेके घर धणी आहे शाहनवाज़ पिताफी या उनजा जेका ॿिया वारिस आहिनि उहे उतां फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। पुलिस अञा ताईं उते पहुती न आहे। जॾहिं त जेको हीउ वाक़ियो आहे ॿुधाए पियो त पुराणो संगावती तकरार आहे, जंहिं तां हिकु दौर जे हथियारबंदनि हमलो कयो आहे, जंहिंमें 3 जेके हमले वारा इतला आहिनि उहे मारिजी वञण जा इतला आहिनि, उहे मरी विया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी साहिल आगाह करण लाइ।